सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगी अज रात सभिनी ॻोठ वारनि जी कचाणी आहे। इहा खशट ॿिए हंधि वञी कयो, हिननि खे हिते छो था घुरायो? इहा खिशट न आहे, असां पंहिंजे हक़ लाइ विढ़ूं था। थोरो सोच सुलझणी, जेकॾहिं न असांखे पंहिंजो हक़ मिली वियो त पोइ पूरे ॻोठ वारा करोड़पति बणिजी वेंदा। इहे किरलनि जो ख्वाब ॾिसनि छॾे ॾे, मथां उबतो टंगियल हुजी। हाणे उबता टंगजूं या सुबता टंगजूं, पंहिंजे हक़नि लाइ ज़रूरु विढ़ंदासीं। सोट मीरे, छोरो त सफ़ा होश में ई न आहे। थोरो सोच सुलझणी, हिते किरोड़नि जो आसरो आहे। जेकॾहिं तोखे किरोड़नि जो आसरो हुजे हा त पोइ बाबा पोइ त सुलझणी असां सां गॾु हवा में उॾ रहिया, हवा में। असांखे त एतिरी लालच न आहे जेतिरी तव्हां रखी आहे। इज़त जो जेतिरो बि मिले न उन ते गुज़र कंदा आहियूं। ख़बर आहे माई, मूंखे ख़बर आहे जेको तव्हां हिलाल जी खाओ पिया, सॼे ॻोठ खे खणी तव्हां बेवकूफ़ बनायो आहे। ओ मां खगा, इहे मूं मथां अजाया इल्ज़ाम न हण। मां त हिननि छोकिरनि जे करे रही पई आहियां, न त हिन घर में रहे मुंहिंजी जुती। सोट सामान रात हलो। न सुलझणी, तूं बाबे खे हण बंदूक, असांखे ॾिस न। असां तो सां गॾु आहियूं, पोइ तोखे हितां वञण जी कहिड़ी ज़रूरत? ओ पोणी खे सम्झा न त मूं सां घणी बकवास न करे। न कंदो, जेकॾहिं न बाबे तो सां बकवास कई त पोइ मोल हूंदो, मोल। पर ई छोरी जे करे पंहिंजे पीउ खे था मारियो। राई जाजी आहे, हाणे मुंहिंजी थींदी न। अनो तू को ख़ौफ़ न कर, मां उन ज़ालिमनि में जान आहियां। जीअं वारिस जी मौत थी आहे, कोई हिते मूंखे सकड़ो दिलासो ॾियण जे लाइ बि न आयो। अम्मा, हिन ॻोठ में सभु लालची ऐं ख़ुदगर्ज़ इंसान रहनि था। कंहिंसां बि कंहिंजी का बि हमदर्दी न आहे। तूं सही आहीं चाचा, जिन पंहिंजे रईस खे पंहिंजे साम्हूं माराए छॾियो, पोइ भला कंहिंसां हमदर्दी छा कंदा? अम्मा, मां हिते इन करे आयो आहियां, तोखे कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे त मूंखे ॿुधाए जाए। चाचा, मां पंहिंजे घर वञण थी चाहियां। जॾहिं तोखे वक़्तु मिले न, मूंखे मुंहिंजे घर छॾे अचिजांइ। मां हिते रहणु नथी चाहियां। कुझु ॾींहुं सब्र कर मुंहिंजी अम्मा, जीअं ई माहौल थधो थींदो मां तोखे छॾे ईंदुसि। हाणे त हिन घर में हिकु ॾींहुं में रहण ते दिलि नथी चए। उते तूं कंहिंसां वञी रहंदी? केरु आहे तोखे सहारो ॾियण वारो? हाणे त अलाह खां सिवा मुंहिंजो को ॿियो सहारो आहे ई न। हा अम्मा, बसि मालिक जो ई सहारो आहे जंहिंजे करे जीऊं पिया, न त असां मां त हाणे इंसानियत ई ख़तमु थी वई आहे। चाचा, तूं हमदर्दी ॾेखारी, हिन जे लाइ तुंहिंजी महिरबानी। अम्मा, इहो मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, छो त सॼी ज़िंदगी मां वॾे रईस सां गॾु रहियो आहियां। उन मूंखे इंसान सां हमदर्दी करण ई सेखारियो आहे। मालिक साईं तव्हां सां बि भलाई कंदो ऐं उन ज़ालिमनि खे बि उन्हनि जे अंजाम ते ज़रूरु पहुचाईंदो। कमाल खान जो साथ कॾहिं असांखे वॾी मुसीबत में विझो। जेकॾहिं मां चवां त कमाल खान जो साथ असांखे मथे खणी हलंदो, पोइ मोहबत तुंहिंजो छा चवणु हूंदो? बाबा साईं, इहो तव्हांजो अंदाज़ो आहे, पर मूंखे नथो लॻे ज़ुल्म करण सां उन सां भलाई थी। मोहबतूं भुलियल आहिनि। इन दौर में उहो माण्हू कामयाबु आहे जेको वॾे में वॾो ज़ालिम आहे। पर बाबा साईं, तूं इन्हनि ॻाल्हियुनि खे न सम्झंदे मोहबत। जेको तोखे चयो वञे उन्हीअ ते अमल कर। जी बाबा साईं। कमदार, हुकुम कयो बाबा साईं। कमदार, ओठे सां राब्ते करण जी कोशिश कर। छा उठे सां ठाकण रहंदो आहे बाबा साईं? ईअं ई सम्झ। बाबा साईं ओठो धोखेबाज़ आहे, चलाक आहे। समूह असांखे बि अहिड़ा ई माण्हू घुरिजनि। बाबा साईं, ॿीहर हू असां सां ई गदारी कंदो। मोहबत हिकु चकर गदारी करे चुको आहे, ॿीहर कॾहिं कोन कंदो। बाबा साईं, ओठो सम्झे थो त असां हुनखे धोखे सां फसाइण चाहियूं था। ओठे खे मुतमिल कर, तुंहिंजो कमु आहे कमदार। मूंखे ख़बर आहे त ओठो कंहिं हंधि मिलंदो। जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे मां हुन जे पुठियां वञा। वो बि ओठे सां वञी मिल,
उन खे ॻाल्हियुनि में राज़ी कर, उन खे हिते वठी अच। हिते बाबा साईं, मां पूरी पूरी कोशिश कंदुमि। जॾहिं कोई पंहिंजो मरंदो आहे त पंहिंजो ई अची सहारो ॾींदा आहिनि, पर कमाल खान तो त अहिड़ो किरदारु ठाहियो आहे जो कोई तोसां अखियूं मिलाए ॻाल्हाइण लाइ तयार ई न आहे। भाॼई, मूंखे हैवान बणाइण वारो मुंहिंजो सॻो भाउ गफ़ार खान आहे। जेके हुन हमदर्दियूं ॻोठवान सां कयूं न, जेकर उहे हमदर्दियूं मूंसां करे हा न, अॼु जहिड़ो ॾींहुं ॾिसो ई कोन। तुंहिंजो भाउ ज़ालिमनि न वियो हो, ज़ुल्म खे रोकणु चाहे पियो। हू ग़रीबनि ऐं मज़लूमनि सां इंसाफ़ करणु चाहे पियो। अथा गफ़ार खान जन जाहिलनि जे करे पंहिंजो पाण खे माराए छॾे, उहे जाहिल अदा गफ़ार खान खे छॾे साॻो ई अॼु मूंसां गॾु आहे। पर उन्हनि जी दिलि तोॾां मुतमिन नाहे। सभु जो सभु ॻोठ वारा कमाल खान तोखां नफ़रत कनि था। भाॼई, हू सभु मूंसां गॾु आहे, बाक़ी हुनजी नफ़रत मूंसां मौक़ा माना ई कोन थी रखे। तूं ॾिसंदीअ भाॼी, पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदीअ, हिकु ॾींहुं इहो जाहिलनि जो लश्कर मुंहिंजे अॻियां पोयां घुमंदो, जंहिंजे साम्हूं मूंखे अदा साईं ज़ालिम ज़ाहिर ॾेखारी। उहे ई जाहिल मुंहिंजा नारा हणंदा ऐं मां किथां खां किथे वञी पहुचंदुसि। हुननि जाहिलनि खे इस्तेमालु करण जो मूं वटि हुनरु आहे, पर अदा साईं वटि इहो हुनरु कोन हुयो। काश जेकर अदा साईं इन्हनि जाहिलनि खे पंहिंजी जुती जी नोक ते रखे हा न, इहे मूंखां नफ़रत कॾहिं कोन करंदा। असां किथां खां वञी किथे पहुचूं हा, पर भाॼई अञा बि वक़्तु वियो न आहे। हाणे मां तव्हांखे ॾेखारींदुसि त हीउ कमाल खान कहिड़ी मंज़िल ते वञी पहुचे। तोखे कंहिं चयो त तूं हिन तरफ़ निकिरी आहीं? मां हिते कुंज खे वठण लाइ आयो हुउसि। मूंखे इहा ख़बर न हुई त मूंखे हिते कैद कयो वेंदो। कमाल खान जे ज़ुल्मनि खां तूं अणॼाण त न हुए, पोइ बि तूं हिन तरफ़ अचण जी ग़लती कई। अदा ओठे जो ज़ोर हुयो त मां कुंज खे वठी अचां। मूंखे बि ओठे सां मिलणो आहे, कुझु हक़ीक़तूं ओठे खे ॿुधाइणियूं आहिनि। तूं मूंखे ॿुधाए सघीं थो त ओठो मूंसां किथे मिलंदो? अदा ओठे रोके छॾियो आहे त मुंहिंजो ॾस कंहिंखे बि न ॾिजां। तूं मुंहिंजे मथां भरोसो करे सघीं थो, ओठे खे कमाल खान जी शरारतनि खां वाक़िफ़ करणु लाज़मी आहे। अदा ओठो कमाल खान जी सभिनी शरारतुनि खे सम्झे थो, पर हिन वक़्तु जेको कमाल खान करणु चाहे थो उन खां ओठो अण वाक़िफ़ आहे। इन करे मां तोखे चवां थो त मूंखे ओठे जो ॾस ॾे। चाचा कालू, मूंखे तो मथां भरोसो नथो थिए। मूं तोखे अदा ओठे जो ॾस ॾिनो ऐं अदा ओठे खे को नुक़सानु पहुतो त हू सभु कुझु मूं तरफ़ खां सम्झंदो। शायदि तोखे ख़बर न आहे त हिन तरफ़ मोकिलण महिल अदा ओठे मूंखे छा चयो। बिलाल, तूं अॻु में कमाल खान जे चवण ते मूंसां धोखो कयो हो। मां हिकु भेरो ॿीहर तुंहिंजे मथां भरोसो कयां थो। तूं ओॾां निकिरी वञ, उते जेकॾहिं तुंहिंजे मथां वज़न पइजी वञे त मौत खे क़बूल कजांइ, पर बिलाल तूं मुंहिंजी मुख़बरी न कजां, इहो यादि रखजांइ। इन करे माफ़ करे छॾ कालू। मां अदा ओठे जो ॾस न सॼण खे ॾींदुसि न दुश्मन खे, ऐं न ई वरी तोखे। ऐं बता असां पंहिंजो वाइदो निभाए चुका आहियूं ऐं हाणे कमाल खान खे चओ त हू पंहिंजो वाइदो निभाए। न चवण जी ज़रूरत कमाल खान खे, उनखे पंहिंजो वाइदो यादि आहे। कमाल खान खे पंहिंजो वाइदो त यादि आहे, पर असांखे ज़मीन कॾहिं लिखी ॾींदो? अञा हिकु ॾींहुं बि न आहे गुज़रियो। ॿ टे ॾींहं सबर कयो, जेसिताईं कमाल खान हितां जा मसइला हल करे वठे। हिते को बि अहिड़ो मसइलो न आहे रहियो जंहिंखे कमाल खान हल करणु चाहे पियो। अञा रब न ओठो आज़ादु आहिनि, सुभाणे जो मसइलो न कंदा। ये नंढा वॾा मसइला पिया हलंदा, असां कमाल खान सां गॾु आहियूं, पर असांजो कमु त थी वञे। ॿ चारि ॾींहं सबर कयो, मां मुनासिब टाइम ॾिसी कमाल खान सां ॻाल्हाईंदुसि। त पोइ ठीकु आहे बत, इहो हाणे तुंहिंजो कमु आहे। कमाल खान हिन वक़्तु ख़ामोश आहे। अती तूं छा थी सम्झे त हू छा करण वारो आहे? फ़िलहालु त हू असांजे मथां हथु रखंदो, जीअं सॼियूं मिल्कियतूं पंहिंजे नाले ते कराए, उन खां पोइ असांजे बारे में सोचींदो। छा हू असांखे मारे छॾींदो? हा मुंहिंजा भाउ, तूं अञा कमाल खान मां उमेद रखी थो? जेकॾहिं उनखे मारणो हुजे हा न त इहो कमु अॼु राति ई करे छॾिया। साईं जी मौत खां पोइ हू असांखे तकिड़ो न मारींदो, जीअं पहिरियों हादिसो माण्हुनि जे ज़हननि तां लही वञे। हू साईं जी मौत खे विसारे वेहनि
ऐं उन खां पोइ असांखे माराए असांजा लाश गुम करे छॾींदो। ऐं अदा कंहिंखे बि असांजी मौत जी ख़बर न पवंदी। तॾहिं दादा साईं चयो तव्हांखे वठी मां हितां निकिरी वञा। न मुंहिंजा भाउ, मां ही घर कान छॾींदसि। साईं जे मौत खां पोइ मुंहिंजो जनाज़ो बि हिन घर मां ई निकिरंदो। अदी मालिक साईं तुंहिंजे सिर ॾे ख़ैर करे, तूं हिन ज़ालिम जो अंजाम पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदी। मां रब साईं खां राति ॾींहुं इहा ई दुआ घुरां थी त हिन ज़ालिम जो अंजाम मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसां। पोइ जेकॾहिं मूंखे मौत बि आयो न त मूंखे इनकार न थींदो। कंहिंजी इजाज़त सां हिन ॻोठ में दाख़िल थियो आई? मां हिते कम सां आयो आहियां, कंहिंखे मारण लाइ न आयो जो तव्हां हिते मूंखे क़ैद करे छॾियो आहे। मूंखे ओठे त ॾस कोचे। तव्हां अदा ओठे सां फ़ोन ते ॻाल्हाए सघो था। जॾहिं फ़ोन ते ॻाल्हाइण जी ज़रूरत पई न त मां हुन सां ॻाल्हाईंदुसि। फ़िलहालु हिनखे छॾ, तूं रुॻो मूंखे इहो ॾस ॾे ओठो आहे किथे? का बि हिकु जा कान अथसि। अदा ओठो सम्झे थो त हुन सां छा थियण वारो आहे। पोइ तव्हां ॿुधायो का हिकु जॻह हूंदसि? कमाल खान इज़त सां वात कोन खोलींदो। रुगो तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त हिन जो वात मां चङी तरह खोल रहा आहियां। गोरी असांजो दुश्मन न आहे जो असां हिन मथां ज़ुल्म कयूं। जेकॾहिं तव्हां मूंखे पंहिंजो दुश्मन नथा सम्झो त पोइ मूं मां हथु छो नथा कढो? जेकॾहिं तूं मां हथ कढिया त ओठो मूंसां मिलण लाइ कॾहिं बि कोन ईंदो। बाक़ी हा, जेसि ताईं तूं हिते आहीं थी सघे थो त ओठो मूंसां मिलण लाइ ज़रूरु अचे। तव्हां फ़ोन कंदो त तव्हां सां ज़रूरु मिलंदो। ओठो मुंहिंजी मजबूरी न आहे जो मां हुनखे फ़ोन कयां। ओठे जी मजबूरी आहे, उहो ई फ़ोन कंदो। सिर्फ़ु तूं मूंखे एतिरो ॿुधा आख़िरी चकर तो ओठे सां किथे मिले? मां पंहिंजे घरु हुउसि, अदा ओठो उते आयो, चयाईं त वारिस मारिजी वियो आहे, तूं वञी कूंज खे हिते वठी अचु। गोरन खे बंदि करे छॾ, जेसि ताईं ओठो पाण मिलण लाइ नथो अचे हितां कंहिंखे बि न आहे वञिणो। जेको हुकुम तव्हांजो सरकार। इहो मूं मथां ज़ुल्म आहे, ज़ुल्म आहे। तूं हला अॻियां थी हल। मूं मथां ज़ुल्म आहे। बाबा साईं, मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे? इहा छोकिरी न ॻोठ खां ॿाहिरि वञणु न घुरिजे ऐं तुंहिंजो इहो कमु आहे हिन छोकिरी मथां नज़र रख। जेसि ताईं इहा छोकिरी न ॻोठ में आहे तेसि ताईं तूं बि ज़िंदा आहीं। कमाल खान गॾु ॾियण जी ज़रूरत न आहे, उहो सॼे ॻोठ खे मारे कोन सघंदो। असां सभु तयारु आहियूं पर ॿिया बि गॾु थियनि न। सभु ज़मीन हासिल करण लाइ तयारु आहिनि पर कमाल खान खां डिॼनि था। पहिरियां सभु हिकु जाइ ते गॾु थियो, पोइ वकील सां ॻाल्हायूं था। कहिड़ियूं पिया सलाहूं कयो? पीरो ज़मीन हासिल करण जो सोचूं पिया। मां सॼी राति इन बारे में सोचींदो रहियुसि, मूंखे निंड बि न पई अचे। असां सभिनी जी इहा हालत आहे। हीअं था कयूं, अॼु शाम सभिनी खे गॾु था कयूं। मां त इहो थो चवां त जेसि ताईं असां सभु गॾु नथा थियूं का बि सलाह न बीहंदी। हाणे ईअं कयो, कुझु माण्हुनि खे तव्हां चओ, कुझु माण्हुनि खे मां वञी चवां थो। पोइ जेके बि अचनि अॼु शाम जो मुंहिंजे घर में हर हाल में अचिणो आहे। पोइ हलो हली हिकु चकर वरी सभिनी मथां ज़ोर रखूं। ख़्यालु रहे इन ॻाल्हि जी रस कमाल खान खे ख़बर न पए। जेकॾहिं असांजे घर में सभिनी खे ॾिठो, मां चवंदुसि त अब्बास मङणी थो करे। न न, मुंहिंजी मङणी जी ॻाल्हि न कजो। मङणी तव्हांजी या मुंहिंजी, इन ते कहिड़ो फ़र्क़ु थो पए? मङणी जो बाद में सोचींदासीं। हीअं हर को निकिरी वञे, ॻोठ वारनि खे अचण लाइ राज़ी करे। पोइ निकिरो, तव्हां हेॾां वञो, असां ई वञूं था। हलो हलो हलो। ॻाल्हि खां वठी ॻोठ वारनि जी भॼ भॼा लॻी पई आहे। रैस कमाल खान जो हुकुम आहे त उन्हनि जे मथां नज़र रखो। जेकर उहे कंहिं जाइ ते गॾु थियनि त मूंखे ॿुधाइजो। ऐं बता ॻोठ वारनि खे ज़मीन जी लालच हिकु जाइ ते वेहण ॾे ई नथी। जेकर असां बि ॻोठ वारनि जो पासो वठूं आहे त 10 खां 15 जरीब ज़मीन असांखे बि मिली पवे आहे। ॻोठ वारनि खे कमाल खान हिकु वेसो बि न ॾींदो। जेकर असां उन तरफ़ वियासीं न, मारिया वेंदासीं। हिन वक़्तु कमाल खान जी मुखालफ़त करणु यानी पंहिंजी मौत खे दावत ॾियणु आहे, दावत। असां कमाल खान जी मुखालफ़त कोन कंदासीं, पर हुन जेको वाइदो कयो आहे उहो त निभाईंदो न। इहो तव्हां पक सम्झो, जेको कमाल खान असां सां वाइदो कयो आहे न, इहो 28 असांखे ज़रूरु मिलंदो। इहो बि असां लाइ काफ़ी आहे, जेकर मिली पवे त। इहो मां तव्हांखे ज़रूरु वठाए ॾींदुसि। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। ऐं बता असांखे तुंहिंजे वाइदे ते पूरो यकीन आहे। पोइ हिते न बीहो, लिक छप में वञी करे ॻोठ वारनि जे मथां नज़र रखो। ठीकु आहे बता, रखूं था हुननि मथां नज़र। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि थी न, रईस खे ॿुधाईंदासीं। माइसूर अची असांखे सॼी ख़बर आहे तूं असां समूरनि खे बेवकूफ़ बणाए पई। न तूं मूंसां शादी कंदी, न कंहिं मुंहिंजे छोरनि मां कंहिं हिक सां शादी करण वारी आहीं। हाँ, मां कयां थी सभिनि खे बेवकूफ़। पोइ तूं छा कंदी?
मां तो के इन घर में तड़े कढंदुसि। जेकॾहिं तो कोशिश कई न त हिन घर मां तूं ई तड़जी निकिरंदे। छा तूं मूंखे तड़े कढंदी? मामा तकड़ न कर। मामा न चओ, तूं मूंखे मामा न चओ। मामा न चवाएं त पोइ बिलो खणी चवाएं। ही ख़ुशबू इने में आ त हिनखे बिलो चओ कुत्तो चओ। तव्हां मूंखे कुत्तो चओ या बिलो चओ, अची ॾिण वारा छोरा त तव्हांखे कीअं कुत्ते घरां थो कढायां। मोब जे मां इलेक्शन में बीहां त छा सूबाई सीट खटे वेंदुसि? बाबा साईं सीट त खटणो घुरिजे। मोब कमाल खान जो इरादो आहे त हिन इलेक्शन में असां ॿई बीहंदासीं। बाबा साईं कमाल खान वॾो चालाक आहे, पाण त टिकट वठी वेंदो ऐं तव्हांखे पोइते कंदो। कमदार कमाल खान त ॿियनि सां चालाकियूं करे सघे थो, पर असां सां न। बाबा साईं कमाल खान वॾो ख़तरनाक माण्हू आहे, पर तव्हां सां अलाए कीअं ठही वियो आहे। कमाल खान खे ख़बर आहे त हू मुंहिंजी ताक़त खां सवाइ अधूरो आहे। पोइ आख़िर छा सोचो थियो बाबा साईं? मोहबतूं गाॾी कट त हली कमाल खान सां मिलूं था, पोइ उते हली उन बारे में सलाह कयूं था, पोइ ॾिसूं त हू छा थो चवे। जेकॾहिं इलेक्शन में बीहणो आहे त कंहिं न कंहिं चेयरमैन सां मिली उन जी पार्टीअ में ऐलान कयां थो। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे, गफ़ार खान जी मौत खां पोइ कमाल खान ऐं हाकिम खान खौफ़ज़दा थी वियो आहे। उन्हनि ख़िलाफ़ ही को बि क़दम न खणंदो। ही त पाण लिकण में पूरो आहे। रबन, जेकर ओठो तुंहिंजो साथ नथो ॾे त तूं अकेलो उन्हनि जो कुझु बि न बिगाड़े सघंदी। मीरा, मां सॼी ज़िंदगी हाणे कमाल खान खां लिकंदो त कोन रहंदुसि न। जेकॾहिं असांखे आज़ादु ज़िंदगी गुज़ारणी आहे त पोइ इन कमाल खान खे मारणो ई पवंदो, या त पोइ इंसान ठाह करे सॼी ज़िंदगी उनजे दर जो कुत्तो बणिजी रहणो पवंदो। हाणे तूं ई ॿुधाए त छा कंदे? रबन, मां त मालिक साईं खां इहा दुआ घुरंदी आहियां त इज़त जी मौत अची, पोइ भला तुंहिंजे लाइ मां कीअं ग़ुलामी वारी ज़िंदगी चाहींदसि। इन करे चवां थो त मौत जे ख़ौफ़ खां डिॼी घर वेही कोन रहंदो। या त इन कमाल खान जहिड़े ज़ालिम जो सफ़ायो करणो पवंदो, या त वञी मौत खे ॻाल्हाईंदुसि। रबन, हाणे तोखे मां बि कान रोकींदसि। जेकर तूं विढ़ंदे मरी बि पए न त पोइ मां बि मौत खे गले लॻाए छॾींदसि। मेरा मालिक भलाई कंदो त असां ज़ालिमनि मथां सोभारा थींदासीं। ऐं ख़ुदा कंदो त इन धरतीअ मथां अमन जी हवा खुलंदी ऐं सुभरी ज़ालिमनि जो सफ़ायो थी वेंदो, ऐं पोइ हर माण्हुनि जी ज़ुबान ते प्यार हक़ीक़तूं ऐं हीअ असांजी धरती जन्नत बणिजी। मंज़ूर आहे वॾो रईस असां ॻोठ वारनि जे नाले ते ज़मीन करे वियो आहे। जेकॾहिं असां ॻोठ वारा सभु गॾिजी हिमत कयूं न, कमाल खान खां ज़मीन वठी वेंदासीं। है पुट, तूं छा थो सम्झी त कमाल खान असांखे ज़मीन ॾींदो? तोखे मूंखे अकेले खे ज़मीन कोन ॾींदो, पर जेकॾहिं ॻोठ वारा सभई गॾिजी विया न, उहो ज़मीन ज़रूरु ॾींदो। छा तूं सच में ॻोठ वारनि जी मदद करणु चाहे तूं? कमाल खान वॾो ज़ालिम ऐं कमीनो शख़्स आहे। जॾहिं कमाल खान अहिड़ो कमीनो शख़्स आहे त पोइ उन लाइ तूं कमु छो थो करीं? मंज़ूर, बुखे पेट खां पोइ कमु करणो थो पइजी वञे। यार हेबत, असांजे लाइ त गफ़ार खान तमामु बहितरीनु इंसान हुयो। उनखे मारियो बि तव्हां ॻोठ वारनि आहे न। जेकर तव्हां रईस कमाल खान जो साथ ॾिनो आहे न, इहो रईस गफ़ार खान खे कोन मारिया। असां त पंहिंजो अछो मुंहुं कयो, पर तूं कमाल खान जो साथ छो पियो ॾीं? असांजी दिलि कमाल खान जी तरफ़ां ठहियल न आहे, पर मजबूरी जे करे कमाल खान सां गॾु आहियूं। असांखां जेका बि पुॼंदी न मंज़ूर, ॻोठ वारनि जी मदद कंदासीं। कुझु देरि खां पोइ सॼा ॻोठ वारा असांजे घर में गिणनि था। ऐं पंहिंजो ख़्यालु बि रखजांइ। ऐं ॻाल्हि ॿुध, कमाल खान खे बि इन ॻाल्हि जी ख़बर न पवे। तूं बेफ़िक्र रहो मंज़ूर, कमाल खान खे का बि ख़बर न पवंदी। तूं बि हली ॻोठ वारनि खे गॾु कर, मां बि उते अची वेंदुसि। कमाल खान खां पंहिंजो हक़ छिके वठंदासीं। जेकॾहिं ईअं थियो न त असां सभु ॻोठ वारा करोड़पति थी वेंदासीं। करोड़पति तमामु जल्द असां ॻोठ वारा जेके बि आहियूं न, करोड़पति बणजण वारा आहियूं। उठा, कमाल खान ऐं हाकिम खान तोसां ठाह करणु चाहिनि था, उन करे उन्हनि मूंखे तो तरफ़ मोकिलियो आहे। इहे ॿई मूंसां धोखो करे मूंखे मारणु चाहिनि था।
जीअं गफ़ार खान सां धोखो करे उनखे इन्हनि मारियो, मूंखे बि अहिड़ी रीति मारणु चाहिनि था। ही तोखे मारींदा ज़रूरु, पर हिन वक़्तु न। एॾो भरोसे त कीअं चई सघीं थो त हू मूंखे न मारींदा? उन करे जो हिन वक़्तु उन्हनि खे तुंहिंजी ज़रूरत आहे। कमाल खान जा नंढा नंढा दुश्मन अञा ज़िंदा आहिनि। हू कोशिशि कंदो त उन्हनि खे तुंहिंजे हथां माराए ख़तमु कराए, ऐं उन खां पोइ ई हू तोखे मारींदो। इहा ॻाल्हि कालू तुंहिंजी दिलि सां लॻी, बाक़ी कमाल खान ते मां भरोसो करे नथो सघां। हिन वक़्तु बिलाल कमाल खान जे क़ैद में आहे, ऐं वारिस जी घरवारी उहा बि अकेली उन ॻोठ में आहे। उन्हनि ॿिन्हिनि खे ई ॻोठ में ई क़ैद रखंदो जेसीं ताईं तूं उन सां मिली नथो। इहो कमीणो शख़्स आहे। मूंखे पहिरियां ई पक हुई त इहो कूंज खे ॻोठ खां ॿाहिरि वञण ई कोन ॾींदो। इन करे मां बिलावल खे मोकिलियो, उनखे बि उन क़ैद करे छॾियो। जेकॾहिं तूं कमाल खान सां ठा करण खां इनकार कंदे न, त हू सभ खां पहिरियां बिलाल खे ई मारींदो। कालू तूं वञी कमाल खान सां मिल, उन जे साम्हूं कुझु शर्त मुंहिंजा वञी रख। जेकॾहिं हू तस्लीम करे थो त पोइ मां अची कमाल खान सां मिलंदुसि। ठीकु आहे ओठा, तूं ॿुधाए त शर्त कहिड़ा आहिनि? तूं मुंहिंजो मोबाइल नंबर लिख, वञी कमाल खान सां मिल। जेकॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि में अचे थो त ठीकु आहे, न त पोइ अची मूंसां मिलजां। ये हक़ीक़त आहे बाबा साईं, सभु हिकु जाइ ते गॾु थियनि पिया। हे ॿुधो, जेकॾहिं सभई हिकु जाइ ते गॾु थियनि था त पोइ असांजो फ़र्ज़ु बणिजे थो त असां वरी जे दुख सुख में शरीक थियूं। अचो मूंसां। अदी माठ करे ख़ामोश वेहण सां कुझु बि कोन थींदो। पोइ ॿुधायो था छा करणु घुरिजे? मां चाहियां थो त ॻोठ वारनि खे कमाल खान जे ख़िलाफ़ु कयां। जॾहिं वॾो साईं ॻोठ वारनि जे नाले ज़मीन करे वियो आहे, उन लालच में ॻोठ वारा कमाल खान जे ख़िलाफ़ु थी बीहंदा। मुंहिंजा भाउ साईं जी सॼी ज़िंदगी ॻोठ वारनि खे हिकु मुठ करण में गुज़री वई। जॾहिं उन्हनि जाइलनि साईं जी ॻाल्हि बि न ॿुधी त पोइ तुंहिंजी किथे ॿुधंदा? अदी लालच उन्हनि खे इहा ई लालच गॾु कंदी। हा जीजा, लालच जे करे सभु मरण जे लाइ तयारु थी वेंदा। जंहिंमें हिमत हूंदी ऐं जंहिंजो ज़मीर ज़िंदा हूंदो आहे न, उहो ई पंहिंजे हक़ लाइ विढ़ंदो आहे। ही जॾहिं पंहिंजे हक़ लाइ नथा विढ़ी सघनि त ॿियनि जे तरफ़ां मिलियल मिल्कियत ते किथे विढ़ंदा? कोशिशि त करे सघिजे थी न। जेका तूं कोशिशि कंदे तोखे ई मुसीबत में विझंदी। अदा मां नथी चाहियां त तूं कंहिं मुसीबत में अची वञे। कुझु बि थिए, पर मां कोशिशि ज़रूरु कंदुसि। अदी कमाल खान वॾो ज़ालिम आहे, तोखे कोन छॾींदो। हक़ ऐं सच जो आवाज़ु ज़रूरु उथारींदुसि। पोइ जेकॾहिं कमाल खान मूंखे मारे थो त भले मारे। जेकॾहिं नथो वणे न त पोइ इहो कमु ख़्याल सां कजांइ, जीअं कमाल खान जे नज़रुनि में न अचे। मूं सोचियो हुयो त कमाल खान मुंहिंजे इस्तक़बाल में बीठो हूंदो, पर हू त मुंहिंजे अचण खां अॻु ई निकिरी वियो। ॻोठ में मामूली कमु अथसि, अचण वारो हूंदो। ठीकु आहे कालो, जेसि ताईं कमाल खान अचे तूं असांखे चांहि करे प्यार। हाज़ुर बाबा साईं। मोब कालूअ जहिड़ा वफ़ादार माण्हू तोखे काथे बि कोन मिलंदा। जॾहिं रेस गफ़ार खान जहिड़ो हुयो न, त ही हुन जी नौकिरी कंदो हुयो। मोब अहिड़े वफ़ादार माण्हुनि जी मूंखे ऐं कमाल खान खे ज़रूरत पवंदी। हिन दौर में अहिड़ा वफ़ादार माण्हू मिलणु बाबा साईं वॾा मुश्किल आहिनि। मां कमाल खान तरफ़ वञा, कोशिशि कंदुसि त कमाल खान सां ठा थी वञे। जेकॾहिं कमाल खान सां ठा नथो थिए ऐं गफ़ार खान जी अमां धोखे सां मारिजी वञा थो त पोइ मुंहिंजो प्लान थो कजां। ओठा, तूं कमाल खान जे मिक्र ऐं फ़रेब खां वाक़िफ़ आहीं, पोइ हिन तरफ़ तूं छो पियो वञे? मूंखे ख़बर आहे रबन त हू मूंखे धोखे सां मारींदा, पर उन्हनि जा मुफ़ाद मां में कुझु आहिनि जंहिंजे करे हू मूंखे ज़िंदा रहण जी मोहलत ॾींदा। मां चाहियां थो त मां कमाल खान सां गॾु रही करे उन्हनि जी हर चालाकियुनि खां वाक़ुफ़ु थियां
ऐं तोखे आगाह कंदो रहां। रबन, मां जेकॾहिं उते हूंदुसि ऐं तूं हिते हूंदे त मां उन्हनि जी चालाकियुनि खां तोखे वाक़ुफ़ु कंदो रहंदुसि। पोइ तूं ऐं मां गॾिजी करे हाकिम खान ऐं कमाल खान जे माण्हुनि खे ख़तमु कंदासीं। जॾहिं उन्हनि जी ताक़त पूरी थींदी त पोइ तूं ऐं असां गॾिजी करे कमाल खान खे ख़तमु कंदासीं। जेको तो सोचियो आहे वठा, इहो करणु एतिरो आसान न आहे। मां त चवां थो ॿई गॾिजी करे इन कमाल खान मथां हमिलो कयूं। असांजे हमले करण सां कमाल खान कूंज ऐं बिलाल खे मारे छॾींदो। मां अॻु में बि पंहिंजे सौट खे विञाए चुको आहियां। मां बिलाल ऐं कूंज खे विञाइणु नथो चाहियां। मूं मथां पहिरियों फर्ज़ इहो आहे त अॻु में मां उन्हनि खे बचायां। रबन, ही सही तो चवे, हिनखे वञण ॾे, वञी पंहिंजो फर्ज़ निभाए। दुआ करे छॾ त मां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वञा। मुंहिंजे तरफ़ां खां तूं मुतमिन रहो, तोसां हाणे को बि धोखो न थी। मीरा, ये भी असांखे अकेलो करे हले वियो। पर मुंहिंजो वालिक असांखे कॾहिं बि अकेलो कोन छॾे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।